बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊँ अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लगारी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। कंहिं शाइर चयो आहे त मिलियासीं जे मुर्की त छा थी पियो, मिलियासीं जे मुर्की त छा थी पियो, पया नेण पलटी त छा थी पियो, दुनिया त यारो पत्थर खे पई पूॼे, असांजे सिंध खे ऐं सूंहं खे पूॼो त कहिड़ो ॾोह थी पियो। नाज़रीन, इन उमेद सां, पक सां, यकीन सां त जिते बि हूंदो हमेशह ख़ुशबाश ऐं आबाद हूंदो, पंहिंजनि सां गॾु ऐं परावनि खां परे हूंदो। जिते जिते जेके जेके मारूअड़ा ऐं सांगीअड़ा खां मूंखे ॾिसनि था, असांजे प्रोग्राम खे पसंदि कनि था, ऐं उन्हनि सभिनी सॼणनि जो इंतिहाई थोराइतो आहियां। अगरि कंहिं परेशानी में आहियो, मायूसीअ में आहियो, त अल्लाह पाक जी दर दुआ आहे त अव्हां जूं इहे सभई मायूसियूं ऐं परेशानियूं जल्द ख़तमु थी वञनि। अव्हां जे मुंहं ते, अव्हां जी झोलीअ में, अव्हां जे अङण ते मुस्कुराहटूं हुजनि, ख़ुशियूं हुजनि, झूमंदा रहो, पंहिंजनि सां गॾु हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। नाज़रीन, जिते पाण ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मामलात में परेशान थी वेंदा आहियूं, दुनिया जंग जी तरफ़ वञे पई, मुख़्तलिफ़ मुल्कनि जे विच में जंग हले पई, पर ज़िंदगीअ जे तसलसुल खे असांखे मुनज़्ज़म तरीक़े सां हलाइणो आहे। मायूसीअ खे पंहिंजे पलव अचणु न ॾियणो आहे, भर सां गुज़रणु बि न ॾियणो आहे। हमेशह कोशिशि करियो त ज़िंदगीअ जा के चंद लम्हा, के चंद पल जेके अलाह ताला जी तरफ़ां मिलियल आहिनि, उन्हनि खे ख़ुशीअ सां गुज़ारियो। ऐं हिकिड़ी वरी ॿी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त PSL स्टार्ट थी वियो आहे। असीं वॾा शीदाई आहियूं, असीं समूरा कम कार छॾे क्रिकेट मैच खे ॾिसंदा आहियूं, ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, छाकाणि त गेम सां ऐं ख़ासि तौर ते असांजी जेका पाकिस्तान जी गेम आहे क्रिकेट मैच, उनखे साराइण बि घुरिजे ऐं उन्हनि खे हथी बि वठाइणु घुरिजे। हथी ज़ाहिर आहे असीं फिनेंशियली त कोन था वठाए सघूं, पर मोरली ज़रूरु। ऐं असांजी जेका टीम आहे उन्हनि जी हमदर्दी करणु घुरिजे, उन्हनि जे मोरल खे वधाइणु घुरिजे। सो इहो असांजो किरदारु आहे। अॼु पाण क्रिकेट मैच ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ख़ासि महिमान मौजूदु आहिनि। हिकिड़ो अहिड़ो दोस्त, अहिड़ो महिमान जेको माशाअल्लाह ज़िंदगीअ जो ॻच अरसो सिर्फ़ु क्रिकेट मैच खे ॾेई छॾियो आहे। इश्क़ ऐं जुनूनियत ऐं उन जुनून सां वफ़ा करणु हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन आहे, पर असांजो सीनियर दोस्त, असांजो मोहसिन, आउं त इन फील्ड में उस्ताद बि मञंदुसि, छाकाणि त असीं त हाणे आया आहियूं, स्पोर्ट्स जर्नलिज़म हुजे या स्पोर्ट्स जूं ॻाल्हियूं हुजनि। AG बुग्जो साहिब, जेके कंहिं बि तारीफ़ जा मोहताज कोन आहिनि, सोशल मीडिया ते हमेशह एक्टिव रहनि था, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े मुदे ते, उहो मुदो आहे क्रिकेट जो, छाकाणि त आहिनि ई क्रिकेट लवर। सो उन्हनि खे आउं प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहियां। साईं भलीकार करियां थो। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैरियत सां? माशाअल्लाह यंग लॻा पिया आहियो, टी-शर्ट ऐं जीन्स पाए बाक़ाइदा, माना टीन एजर में अची विया आहियो तव्हां। ईअं ई इरादा ऐं दिलि मज़बूत पुख़्ता हुजणु घुरिजनि, दिलि जवान हुजणु घुरिजे। अच्छा, हिते ई पाण नौजवाननि जी ॻाल्हि करियूं त दोस्तो, शाइरी, लिखणु, पढ़णु, अदब, कॉन्फ्रेंसिस, मेला, इहे सभु शयूं असांजी ज़िंदगी जो हिसो आहिनि, पर इन्हनि सां केतिरो लॻाव रखूं था, इहे सभु शयूं असांजी ज़िंदगीअ में कहिड़ो असरु छॾीनि था, मस्बत असरु छॾीनि था, ज़िंदगीअ में ख़ुशीअ जा लम्हा असांखे अर्पीनि था। असीं पंहिंजी ज़िंदगीअ में नवनि लफ़्ज़नि जी उणत करियूं था, नवनि लफ़्ज़नि जे ज़रिए असां पंहिंजी ज़िंदगीअ में गुफ़्तगू में जटराओ आणियूं था। अदब छा आहे? लिखणियूं, पढ़णियूं, कहाणियूं, शाइरी छा आहे? शाइरीअ सां केतिरो लॻाव रखूं था? अॼु पाण ज़रूरु इन टॉपिक ते बि ॻाल्हाईंदासीं। माशाअल्लाह हिकिड़ी ज़बरदस्त शख़्सियत जो मालिक मैडम सीमा अब्बासी साहिबा, जेके कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन आहिनि। मायूसीअ सां इहो चवणो पए थो त
लिखण जे दौरान, पढ़ण जे दौरान शाइरीअ में किताबनि जे ज़रिए पंहिंजे हुनर खे, पंहिंजे शऊर खे, फ़हम खे अॻुभरो कंदड़ असांजा उहे पोरियत, किताबनि जा पोरियत, उन्हनि खे जेतिरी पज़ीराई दादरसी थियणु घुरिजे, अनफॉर्चुनेटली न थींदी आहे। ऐं उहा दादरसी करणु कंहिं ॿिए जो कमु न, असीं नौजवान टई जो कमु आहे, छाकाणि त उहे किताब पढ़ण सां असांजी ज़िंदगीअ में तमामु घणी तब्दीली बि अचे थी, सिख्या जे लाइ बि तमामु घणो कुझु मिले थो। सीमा अब्बासी साहिबा जेका पाण माशाल्लाह राइटर बि आहे, उन्हनि जा पंहिंजा किताब लिखियल आहिनि। उन्हनि जी शख़्सियत ते मुख़्तलिफ़ माण्हुनि मुख़्तलिफ़ किताब सहेड़िया आहिनि। पाण लेक्चरर आहिनि, पाण कॉलमिनिस्ट आहिनि, पाण मुख़्तलिफ़ किताबनि में पंहिंजो तजुर्बो ॾिनियूं आहिनि। ऐं इन खां अलावा बि पाण माशाल्लाह ॾाढियूं सुठियूं कहाणीकार बि आहिनि। अॼु न सिर्फ़ु उन्हनि सां तालीम बाबति, सिख्या बाबति ॻाल्हि ॿोल्हि कबी, उन्हनि खां कहाणियुनि लिखण जा गुर, कहाणियुनि खे मौसर ऐं नतीजा खेज़ कीअं बणाए सघिजे थो, कहाणियुनि जे ज़रिए ज़िंदगीअ में तब्दीली कीअं आणे सघिजे थी, शाइरी लिखणु, शाइरी छा इल्हाम थिए थी, शाइरीअ खे जी उणत ज़रूरी आहे, लफ़्ज़नि जी चूंड कीअं थी सघे थी, इन्हनि सभिनी टॉपिक्स ते पाण ॻाल्हाईंदासीं। आउं पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहियां थो मैडम सीमा अब्बासी। आउं भलीकार करियां थो। ठीकु आहियो? तबियत ठीक? आउं बिल्कुलु फर्स्ट क्लास। साईं एजी साहिबु, सभ खां पहिरियां चाहींदुसि त आउं थोरो क्रिकेट ते ज़रूरु ॻाल्हायां। PSL स्टार्ट थी वियो आहे, थोरो चाहींदुसि त इन्हनि ते शॉर्टली तव्हां तजुज़ो करियो ऐं उन खां पोइ सवालनि जी ॾे वठि ज़रूरु थींदी, प्लीज़। हा साईं, वॾी महिरबानी आहे मुंहिंजी, स्पेशली आवाज़ TV 7 जी। भलीकार। हिन सॼे प्रॉब्लम में सर प्रॉब्लम खणी चइजे, छो जो जंग लॻी पई आहे, उन बावजूद बि पाकिस्तान जेको आहे PCB PSL जहिड़ो इवेंट जेको आहे ऑर्गनाइज़ कई पई थी, या जस्ट लहणी PCB। पोइ जिथे ट्रबल्स आहिनि त उते जेको आहे आवाम खे हुन पासे खां हटाए करे हिन पासे लॻाइणु, इहो बि हिकिड़ो फ़न आहे। सो गवर्नमेंट इहो ऑर्गनाइज़ कयो आहे, ॾाढो ॾुखियो इवेंट आहे। 11th जेको आहे सीज़न आहे PSL जो, उन में जेको आहे पहिरियों दफ़ो सिंधी 2 टीमूं जेको आहे एंगेज आहिनि। ओवरऑल जेको आहे पाकिस्तान जी 9 टीमूं थियूं आहिनि ख़ैर सां। पोइ इन सॼे सिलसिले में एतिरो चवंदुसि त असां वटि जेको आहे स्पोर्ट्स कल्चर हुई थोरो ॾुखियो आहे, पर हिन ॾुखे दौर में जिथे जंग जहिड़ो माहौल लॻो पियो आहे, पाकिस्तान जा हालात ॾाढा ॾुखिया लॻा पिया आहिनि थिया, पर मां सम्झां थो त गुड साइन आहे जो माण्हू ॾिसनि ज़रूरु। ॿियो काॾे वञण जो गवर्नमेंट वञे थी पई मुस्तक़बिल में लॉकडाउन लॻाइण, पोइ उन जे हूंदे 1 महीनो पूरो ई सीरीज़ हलंदी, यानी कि जेको चैम्पियंस ट्रॉफी चइजे खणी हिनखे, PSL जी सूरत में पूरो मंथ एंगेज रहंदा माण्हू। पोइ माण्हू पंहिंजे घर में वेही करे ॿियो कुझु न कंदा, घटि में मैच ॾिसी करे टाइम पास करे सघनि था, पर थोरी महिनत बि ज़रूरी आहे। ज़रूरी आहे। ईअं आहे जीअं मूं चयो त इन सां असांजी टीमुनि जो मोराल बि अप थिए थो, ऐं असां अवाम जी उन्हनि सां हमदर्दी हुजणु उन्हनि खे अञा वधीक उत्साह ॾिए थी, उन्हनि जी एनर्जी खे बूस्ट करे थी। बहरहाल साईं, अॻिते ॻाल्हि खे ज़रूरु वधाईंदासीं। मैडम सीमा बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। मैडम, आउं सभ खां पहिरियां त पुछणु चाहींदुसि त शाइरी जेका आहे या अदब आहे, लिखणियूं आहिनि, कहाणियूं आहिनि, असांजी ज़िंदगीअ में कहिड़ी रीत असरु छॾीनि थियूं? छा असीं इन्हनि कहाणियुनि मां, लिखणनि मां, अदब मां ज़िंदगीअ में के पॉज़िटिव तब्दीलियूं बि आणे सघूं था? बिल्कुलु आणे सघूं था। ऐं मां सम्झां थी त शाइरी हुजे, अदब हुजे, जॾहिं असां को बि बाशऊर माण्हू पढ़े थो त उनजो ओलड़ो, उनजो इम्पैक्ट पूरी शख़्सियत ते असांखे महसूसु थिए थो। ऐं फिल्म हुजे या शाइरी हुजे या कहाणी हुजे या मतिलबु कहिड़ी बि शइ हुजे, जॾहिं इंसानु पढ़ंदो आहे या ॾिसंदो आहे त पंहिंजी शख़्सियत ते उनजी मतिलबु हर हिकिड़े मतिलबु एंगल खां अक्कासी थींदी नज़र ईंदी आहे। ख़बर पइजी वेंदी आहे त हे जेको माण्हू आहे हिन ते शाइरी जो असरु आहे या अदब जो असरु आहे या कंहिं फिल्म जो असरु आहे। त मतिलबु शाइरी हुजे, अदब हुजे, असांजी ज़िंदगी ते मतिलबु बिल्कुलु असरअंदाज़ थिए थो। बिल्कुलु ठीकु। अच्छा, अव्हां कॾहिं खां शाइरी लिखणु शुरू कई? मां 7th क्लास में हुयमि।
अच्छा। 7th क्लास में हुयमि। थोरो घरेलू कुझु अहिड़ा मतिलबु हालात थी विया, मदर जी डेथ थी वई, उन खां पोइ वरी सॼो मामिलो मूंखे संभालणो पियो घर जो, त ॾुख मिलिया। तव्हां ख़बर आहे, ॾुख कंहिंखे बि मिलंदो आहे त असरु छॾींदो आहे। हा बिल्कुलु। त पोइ उन डाइजेस्ट पढ़ंदी हुयमि। वॾी भेण डाइजेस्ट घुराईंदी त थोरी मूंखे बि आदत पई। उन खां पोइ मूंखे ईअं महसूसु थियो त मूंखे बि कुझु न कुझु इज़हार करणु खपे। सही। पोइ डायरी जे वर्कनि मां स्टार्ट वरितो, उन खां पोइ कहाणियूं लिखणु शुरू कयूं। उन वक़्तु ईंदो हुयो सची कहानियां डाइजेस्ट। हा। त तक़रीबन 30-35 साल या 40 साल अॻु जी ॻाल्हि आहे। हा। उन खां पोइ हिकिड़ी कहाणी लिखी उन डाइजेस्ट में, त उहा वरी इत्तेफ़ाक सां छपिजी बि वई। उहा उर्दू में हुई। अच्छा। हा, त पोइ उर्दू खां मां स्टार्ट कयो हुयो ऐं ईअं मां आहिस्ते आहिस्ते लाड़काणे में जायूं असां। लाड़काणे में एतिरो माहौल न हुयो। वरी हिते आयासीं, हस्बैंड जी ट्रांसफ़र थी वई, हिते आयासीं त ईअं महसूसु थियो त हिते थोरो अदब जे हवाले सां जेको आहे औरतुनि लाइ माहौल साज़गार आहे। त पोइ अचु वञु शुरू थी, मुशाइरनि में दावतूं मिलणु शुरू थियूं, त थोरो सलाहियतूं बहितर अंदाज़ में प्रूव करण जो मौक़ो हथ आयो। ज़बरदस्त ज़बरदस्त बहितरीन। एजी साहिब, PSL पाण ॾिसूं था त आहे ई सिंध जो हिकिड़ो ब्रांड आहे, पाकिस्तान जो ब्रांड आहे। तव्हां सम्झो था त इन में सिंध जो को किरदारु आहे, को टैलेंट इन में शामिलु कयो वियो आहे? छा चवणु चाहींदो? सर वॾो क़ीमती सुवालु आहे। बेसिकली एजी साहिब, सवालु ॾाढो ज़बरदस्त आहे। आउं चाहींदुसि ब्रेक खां पोइ पाण शुरू करियूं, छाकाणि त विच में न रहिजी वञे, ईअं न। नाज़रीन, पाण वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी अहिड़ी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। जी एजी साहिब, मूं चयो पिए त PSL में सिंध जो छा किरदारु, इन बाबति थोरो ॿुधायो प्लीज़। सर नो डाउट क़ीमती सुवालु आहे ऐं नीड आहे, छो जो जिथे न सर बार बार ॻाल्हियूं कयूं वञनि ऐं रिज़ल्ट ज़ीरो अचे त पोइ त छा थींदो आहे, मायूसियूं घर कंदियूं आहिनि। हा। जीअं पूरे पाकिस्तान में तव्हां स्पोर्ट्स कल्चर ॾिसो था, बदकिस्मती सां सिंध में बलूचिस्तान में कल्चर डेवलप ई कोन थो थिए। हाणे असांजे सिंध मां टोटल हिकिड़ो इंटरनेशनल प्लेयर थियो आहे, सो बि शाहनवाज़ ॾहाणी। ठीकु आहे, वीचारो पंहिंजी मदद पाण तहत जीअं बि खेॾी वियो, बसि लकीली जेको आहे जिथां रोज़ी लिखियलु वीचारे खे मिली वई। बिल्कुलु। हाणे उन खे बि PSL खेॾण जे लाइ सोशल मीडिया ते, चैनल्स ते माण्हुनि वेही करे दाहूं कुकूं रड़ियूं कयूं, तॾहिं मुंहिंजे वीचारे ग़रीब खे पेशावर ज़ल्मी में जॻह मिली आहे। कमाल जी ॻाल्हि छा आहे त कराची जी बि टीम आहे, हैदराबाद जी बि टीम इंगेज थी आहे। बिल्कुलु। जंहिं सूबे जे 2 शहरनि जे नाम ते टीमूं सेल आउट थियूं ऐं परचेज़ थियूं, छा उन टीम में असां वटि शाहनवाज़ ॾहाणी खे 16 प्लेयर्स या 20 प्लेयर्स में रखण जी बि गुंजाइश कान्हे का? वरी अचे थी ॻाल्हि त मुंहिंजो सूबो सिंध, जेको हिन मुल्क जो तख़लीक़कार आहे बेसिकली, हिन मुल्क जी करारदादूं पास करे मुस्तक़बिल लाइ सोचे थो त हिकिड़ो बहितरीनु आज़ादु ख़ुदि मुख़्तियार मुल्क मूंखे मिलंदो ऐं मूंखे हुन में पंहिंजा राइट्स मिलंदा, जेके शायदि पहिरियों पाकिस्तान ठहण खां पहिरियों न पिया मिलिया। शायदि सर वॾो सुवालु आहे हिन में बि। पर जे इहो सभु कुझु असां वटि अची वियो आहे त पोइ छो अहिड़ी कहिड़ी वजह आहे जो मूं वटि मुंहिंजी गवर्नमेंट मुंहिंजनि माण्हुनि खे सुख नथी ॾियणु चाहे? वजह छा आहे? बार बार ॻाल्हायूं था, बार बार सोचूं था, बिल आख़िर माण्हुनि में ॻाल्हि वञे थी। ज़ाहिर तव्हांजो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, हुन प्लेटफॉर्म ते अमी दर्द रखो था, अमी पंहिंजे प्लेयर्स खे जेको ॻोल्हियो था डिफरेंट टीम्स में। त यार मुंहिंजे शहर जो, मुंहिंजे सिंध जो रांदीगर कहिड़ी टीम में आहे, ऑटोमैटिकली मुंहिंजे रब मूंखे जेको आहे हिन दुनिया में मोकिलियो आहे, त उन बि मूंखे कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं क़ौम में पैदा कयो आहे, कंहिं क़बीले में पैदा कयो आहे। ऐं अलाह साईं गवाही ॾिए थो त मां क़ौमुनि ऐं क़बीलनि में माण्हुनि खे विर्छ करे छॾी आहे। मुंहिंजो क़बीलो एॾो एडवांस रहण जे बावजूदि एॾो ॿुॾतर जो शिकार छो आहे? न हू स्पोर्ट्स में मूं वटि को माण्हू आहे इंटरनेशनल, न मूं वटि इंटरनेशनल राइटर बचियो आहे को, न मूं वटि इंटरनेशनल क्रिकेट जेको आहे एक्टर बचियो आहे को, न मूं वटि इंटरनेशनल सिंगर बचियो आहे को। यानी कि मां अॼु ताईं नेशनल कोन थी सघियो आहियां। इन सवाल जो जवाबु ईअं खणी चइजे त भई मुंहिंजे मुल्क में मुंहिंजो हिसो आहे। आई एम द क्रिएटर ऑफ पाकिस्तान यार। मुंहिंजे वॾनि क़ुर्बानी ॾेई मुल्क ठाहियो,
पंहिंजे हिसे जूं मिल्कियतूं ॾेई करे ॿियनि खे असां महिमान नवाज़ी करे हिते वसायो आहे। अॼु असां डिस्टर्ब आहियूं त मतिलबु त किथे मुंहिंजे ई घर में का ट्रबल आहे, उन जी अणहूंद खे खणी ईअं कहिड़ी चइजे त हुननि खे इलाज था करणा पवनि। चवनि था ॿेली महिरबानी कयो हिन क़ौम ते, हिन धरतीअ जे माण्हुनि ते, हू राइट रखनि था त हू मुल्क पाकिस्तान जो फ्लैग जीअं तव्हां चओ था खणो न, इहो बहितरीनु कॉरिडोर आहे स्पोर्ट्स, हा, जर्नलिज़म, इंटरनेशनल सिंगर्स, इंटरनेशनल राइटर्स, जीअं मैडम पाण शाइरा आहिनि, कहाणीकार आहिनि, अदीब आहिनि, किथां मैडम सफ़र शुरू कयो आहे, बिल आख़िर एंड कराची में उथे मैडम जो, त उतां हुनखे रस्तो मिलियो आहे। मतिलबु त मुंहिंजी सिंध जा दरवाज़ा सख़्तु ॾांहुं वञी रहिया आहिनि ऐं सख़्तु थी विया आहिनि। प्लीज़ मयार बहितरु कयो। तकलीफ़ थिए थी ऐं ॾाढी तकलीफ़ थिए थी, हाणे ॻाल्हाईंदे बि पाण खे महसूसु थिए थो, चइनि दोस्तनि में विहूं था त उहे असांखे ट्रोलिंग कंदा न जेॾीमहिल, त भई गवर्नमेंट तव्हांजी सभु कुझु तव्हां वटि, पैसो तव्हां वटि, हर शइ तव्हां वटि, न आहे त तव्हां वटि सुख न आहे, न आहे त तव्हां वटि स्पोर्ट्स न आहे, न आहे तव्हां वटि तालीम न आहे, तव्हां वटि मयारी सिस्टम जो टाउन कल्चर सिस्टम न आहे। इहो आणींदासीं त ऑटोमेटिकली मुंहिंजे सिंध जो करेक्टर बहितरु थी वेंदो, ऑटोमेटिकली माण्हू पैदा थियणु शुरू थी वेंदा, तव्हांजी पॉलिटिक्स में बि इहो क़ाबिल माण्हू ईंदा। तव्हां हाणे 78 साल में क़ाबिल माण्हुनि खे ज़मीन बोस कयो आहे, क़ाबिल माण्हू मथे कोन आंदा आहिनि, इहो ॾुख आहे ॿार, ॾाढी तकलीफ़ रहंदी। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही साईं। मैडम सीमा, मां चाहींदुसि त का शाइरी अव्हां खां ॿुधिजे, कहिड़ी शाइरी ॿुधाईंदियूं ऐं कहिड़े क़िस्म जी शाइरी तव्हांखे पसंदि आहे? मूंखे मज़ाहिमती शाइरी वधीक सुठी लॻंदी आहे। ओके, रंग बि मुंहिंजी शाइरी में झलके थो। सही, रुमानवी बि आहे, जेका तव्हांखे पसंदि हुजे, बसि जेका तव्हांखे तव्हांजी दिलि वटि आहे उहा असांखे ॿुधायो शुरूअ में। हा, बाक़ी सभई रंग ॿुधंदासीं असां, मुज़ाहिमी बि ॿुधंदासीं, रोमानवी बि ॿुधंदासीं, ऐं ॿी तव्हां अलाए कहिड़ी ॿुधाई? मज़ाहिमती, हा, रूहानी, रोमानवी। जीअं सर ॻाल्हि कई, मज़ाहिमत जो रंग बि जेको आहे हुअणु ज़रूरी आहे। सिंधियुनि में इहा शइ मफ़क़ूद थींदी थी वञे। अॻु अवाइली जेके शख़्सियतूं हुयूं उन्हनि में मज़ाहिमती रंग हुयो ऐं सिंध जे लाइ घणो सोचींदा हुआ, मज़ाहिमत कंदा, मुख़्तलिफ़ फॉर्मनि तां। हाणे कुझु माठी थी वई आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु ईअं। अच्छा, हिकिड़ो गज़ल आहे। हा, प्लीज़। दिलि जी तामीर करणु चाहियां थी, दिलि जी तामीर करणु चाहियां थी, दिलि जी तामीर करणु चाहियां थी, अहिड़ी तदबीर करणु चाहियां थी, दिलि जी तामीर करणु चाहियां थी, अहिड़ी तदबीर करणु चाहियां थी। बाब केॾा न लिखिया विया मुबहम, बाब केॾा न लिखिया विया मुबहम, तंजी तफ़सीर करणु चाहियां थी। वाह। कंहिं बि मज़लूम जी वाहर ख़ातिर, कंहिं बि मज़लूम जी वाहर ख़ातिर ख़ुदि खे बेपीर करणु चाहियां थी। हर्फ़ गुमराह घिटिन जा ड्राहे, हर्फ़ गुमराह घिटिन जा ड्राहे, सच तहरीर करणु चाहियां थी। रूह में राज़ वया जे रहिजी, रूह में राज़ वया जे रहिजी, तंजी तशहीर करणु चाहियां थी। मां सितमगर जे सितम खे मेटे, मां सितमगर जे सितम खे मेटे, दर्द जागीर करणु चाहियां थी। राह मंज़िल जी अड़ांगी ॾाढी, राह मंज़िल जी अड़ांगी ॾाढी, राह मंज़िल जी अड़ांगी ॾाढी, गस तस्ख़ीर करणु चाहियां थी। दिलि जी तामीर करणु चाहियां थी, अहिड़ी तदबीर करणु चाहियां थी। वाह वाह वाह। अच्छा मैडम, मूंखे हाणे इहो ॿुधायो त जीअं अदबी मेला थियनि था या किताब जी महूरती तक़रीब थिए थी, पहिरियां असां ॾिसंदा हुआसीं त नौजवाननि जो जेतोणीकि ॿियनि मतिलबु पकनि ऐं पोड़नि जो बि रश तमामु घणो हूंदो, पर अॼुकल्ह इहो ॾिसण में न ईंदो आहे, तमामु घटि थी वियो आहे तादाद। छा चवणु चाहींदा? असल में असां वटि बदकिस्मती इहा आहे त अदब जेको आहे त कुझु मख़सूस ग्रुपनि या ग्रूहनि में या लाबिन वटि यरगमाल बणियल आहे। हा, इहा थोरी मां तल्ख़ ॻाल्हि करे रही आहियां, अलाए करणु खपे या न खपे, पर बहरहाल इहा हक़ीक़त आहे। उन में पोइ इहो थिए थो त मयार धकिजे थो। ज़ाहिर आहे मख़सूस हिकिड़नि माण्हुनि वटि आहे, पोइ टैलेंट जेको आहे उहो इंतज़ारु कंदो रहिजी थो वञे त असां ॾे बि को मतिलबु वरंदो या असांखे बि इन्हनि शयुनि में इन्वॉल्व कयो वेंदो या असांखे बि मतिलबु मौक़ो ॾिनो वेंदो। पोइ छा थो थिए त मख़सूस माण्हू, मख़सूस टोला,
मख़सूस लाबियूं या मख़सूस प्रोग्रामनि में साॻिया माण्हू, पोइ अवाम जी जेकी दिलचस्पी आहे उहा थोरी ज़ाहिर आहे घटिजे थी, ऐं इहो नेचुरल आहे त साॻियूं शयूं कंहिंखे बि कोन वणंदियूं, मुसलसल उहे ई शयूं थियनि त पोइ उहा दिलचस्पी ख़तमु थींदी वेंदी आहे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त टैलेंट जे आधार ते मौक़ा ॾिना वञनि ऐं नवनि माण्हुनि खे, नवनि नौजवाननि में ॾाढो असांजो सिंध में टैलेंट आहे, उन्हनि खे जेको आहे तलाश कयो वञे या उन्हनि खे प्लेटफॉर्म मुहैया करे ॾिना वञनि त मां सम्झां थी त पोइ दिलचस्पी वधंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि आहे मैडम, त तव्हां जीअं चयो त हिकिड़े मख़सूस टोले वटि आहे इहो कब्ज़ो आहे, माना हा बिल्कुलु ईअं आहे, इन में को बि शक कोन्हे। असीं अगरि कंहिं कॉम्पेरिंग स्टेज ते ॾिसूं था त उहे साॻिया होस्ट वेठा आहिनि, सही, बिल्कुलु। अदबी मेलनि में ॾिसूं था त उहे साॻिया ई तर्जकार वेठा आहिनि, साॻिया ई माण्हू जेके अदब सां तालुक़ु रखनि था, त पोइ नौजवान सम्झनि था त बाबा साॻियूं ॻाल्हियूं कंदो। अच्छा, इन जो मतिलबु इहो न वठणु खपे त उहे के टैलेंटेड न आहिनि, मां इहा इन शइ खां कते नज़र, उहे टैलेंटेड आहिनि पर बार सालनि खां साॻिया चहिरा माण्हुनि जी जेकी दिलचस्पी आहे उहा थोरी ख़तमु करे छॾी। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु। पर इहो आख़िर साॻियो ई टोलो जेको बि आहे ABC जी क़ाबिज़ छो आहे, इनखे असां छो रिप्लेस न करे सघिया आहियूं? उन में मां सम्झां थी त हुकूमती सतह ते सरकारी हवाले सां बि कुझु शयुनि खे तब्दील थियण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे इहो महसूसु करण जी ज़रूरत आहे त उन्हनि जा उहे ई माण्हू न, ॿियनि खे बि जेकॾहिं मौक़ो ॾिनो वञे त टैलेंट उन्हनि में बि आहे। त मसइलो इहो आहे त वरी बि साॻी ॻाल्हि त मतिलबु ॾिनो मौक़ो उन्हनि खे ई थो वञे जेके माण्हू सरकारी सतह ते या जेके मतिलबु हो थींदा आहिनि सिफ़ारिशी जंहिंखे चइजे, या मतिलबु मां सम्झां थी त तव्हां पाण सम्झदार आहियो, मुनासिबु न आहे त जिन जो पहुच ऑलरेडी आहे, अहिड़ा माण्हू जेके बासलाहियत बि आहिनि, टैलेंटेड बि आहिनि, पर जिन जी पहुच घटि आहे, उन्हनि तनज़ीमुनि ॾांहुं या उन्हनि इदारनि ॾांहुं या उन्हनि प्लेटफॉर्म ॾांहुं, त पोइ ईअं थिए थो त तॾहिं वरी साॻिया ई माण्हू अची था वञनि। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं एजी साहिबु, थोरी देरि पहिरियां पाण हिकिड़ो ॾाढो सुठो ऐं पाइदार नुक़्तो खयोंसीं त असांजो हिकु टैलेंटेड नौजवान अॻिते अची नथा सघनि। मां सम्झां थो त जीअं टैलेंटेड नौजवान अॻिते नथा अची सघनि, शाहनवाज़ ॾाहणी आहे ऐं हिकिड़ो असांजो ॿियो छोकिरो आहे मुश्ताक कल्होड़ो, तव्हां सम्झो था त इन्हनि खे त मौक़ो नथो ॾिनो वञे, पर असीं थोरी मथां ई नज़र कयूं त असांजो स्पोर्ट्स पूरो ई ज़वाल पज़ीर आहे। इन जा कहिड़ा सबब आहिनि? सर, उन जो कारण इहो आहे त असां वटि बदकिस्मती सां हिकिड़ी अहिड़ो करेक्टर आहे जेको उन स्पोर्ट्स खे बजाए हथी ॾियण जे लॉस कयो। नथा वञूं, पॉलिटिकल सिस्टम में ॻाल्हाइण बि ज़ाती आहे, पर असां वटि स्पोर्ट्स कल्चर तॾहिं ईंदो जॾहिं ग्राउंड ईंदा न सर। अच्छा, स्पोर्ट्स जी टेक्निक छा आहे? पंहिंजे शहरनि मुतारिफ़ कराइण जी स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी, ट्रेजरी एजुकेशन जेका आहे उन सां गॾु स्पोर्ट्स जो फंड आहे, और ठीकु ठाक फंड आहे, जंहिंखे ठीकु ठाक सम्झो था न, उहो फंड किॾां थो वञे, सिर्फ़ु उन ते बि प्रोग्राम कयो त लाजवाब थी वेंदा, ताक़ लॻी वेंदा त भेण पुट एॾा पैसा स्पोर्ट्स जे फंड में हलिया विया, एजुकेशन फंड में, रिज़ल्ट ज़ीरो आहे। नंबर 1। नंबर 2, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, वफ़ाक़ में स्पोर्ट्स मिनिस्टर अलॻि आहे, चइनी सूबनि जा स्पोर्ट्स मिनिस्टर्स अलॻि आहिनि। स्पोर्ट्स मिनिस्टर मतिलबु त उनजो सेक्रेटरी बि हूंदो, उन सां सलाहदार माण्हू ॿिए बि हूंदा आहिनि। सभई माण्हू हिकिड़े मिनिस्टर हेठां हिकु इदारो हलाइनि था। इहे 5 इदारा, इन्हनि जो फंड अगरि तव्हां काउंट कयो त अरबे रुपया थी थो वञे इन वर्ड्स। वरी तव्हां अचो त भई चलो इन्हनि खां कमु नथा वठूं, उनजो कमु नज़र बि कोन थो अचे, इहे वजह प्लेयर्स कोन था पैदा थियनि। वरी अचूं था असां, सिंपल हिकिड़ो आसान रस्तो आहे त भई स्पोर्ट्स प्रमोट कीअं कजे। उहो DC
मालिक आहे ज़िले जो, हू चाहे त मस्जिद खे प्लॉट अलॉट करे छॾे, साईं जी दिलि चाहे त कंहिं NGO खे प्लॉट अलॉट करे छॾे, साईं जी दिलि चाहे त झंग वारी प्रॉपर्टी कंहिं बिल्डर खे अलॉट करे छॾे, कंहिंजे बि चवण ते को पुछण वारो न आहे। ठीकु, पूरे पाकिस्तान जा DCs उन्हनि खां इहो प्रोग्राम पुछियो वञे त भई तव्हांजे डिस्ट्रिक्ट में तव्हां हिकिड़े साल में केतिरा ग्राउंड जेको आहे ऑर्गेनाइज़ कया, स्पोर्ट्स जे नाम ते जेको अमी फंड वठो था या लॻायो था, उहो फंड किथे किथे लॻायो, उन जो रिज़ल्ट छा आयो। भई का बि इलेक्शन तव्हां विढ़ी, रिज़ल्ट छा ईंदो, 2 या खटिबो या हारबो। ईअं ई स्पोर्ट्स में तव्हां इन्वेस्टमेंट कई त प्लेयर कहिड़े डिस्ट्रिक्ट मां आयो, कहिड़े तालुके मां आयो, कहिड़ी UC मां आयो, अगरि रिज़ल्ट वठंदो त 0/0। ख़तरनाक हद ताईं ख़तरनाक क्वेश्चन, ख़तरनाक आंसर। उन खां पोइ जो चलो जी इन सॼे सिस्टम में अगरि तव्हां ॾिसो त पंजाब बि डोमिनेट छो थो करे। रीज़न इहो आहे त हुननि जो कल्चर नवाबी कल्चर खां हटी करे इंटरनेशनल मयार खे टच थो करे। ख़ासि स्पोर्ट्स में क्रिकेट हुजे, हॉकी हुजे, बास्केटबॉल हुजे, अदर स्पोर्ट्स हुजनि, हुननि पंहिंजा इंटरनेशनल माण्हू पैदा कया आहिनि, तंहिंजे करे उहे हर शइ ते डोमिनेट कनि था। असां इंटरनेशनल माण्हू पैदा थियण नथा ॾियूं, मतिलबु त असां कंहिं न कंहिं शइ खे लिकायूं था, ख़ाइफ़ आहियूं त इहो माण्हू ईंदो त इंटरनेशनल मीडिया ते अची ॻाल्हाईंदो, असांजा जेको आहे ट्रबल्स जेको आहे उहो शूट थींदा, असांजा हडस क्रिएट कंदो। भई उहो त अॼु न त सुभाणे ईअं थींदो बि आख़िर। जे मां हिकिड़े ॻोठ सां तालो रखां थो त मुंहिंजा वॾा जेको आहे 70s में 60s में कराची अची विया, जीअं मैडम ॻाल्हि की लाड़काणे छॾे कराची अची विया। हाणे असां ॻोठ वञूं था त शाम 6 बजे खां पोइ पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि कोन थो निकिरी सघां। हा बिल्कुलु सही ॻाल्हि। त स्पोर्ट्स त नहीं परे जी ॻाल्हि, मूंखे लाइफ सिक्योर कान थी मिले। वरी चवंदा एजुकेशन जे पासे, भई तव्हांजो जेको एजुकेशन हासिल करे ॿारु मथे अचे थो, त उन एजुकेशन जो मयार त ॿुधायो। बिल्कुलु सही हुन वीचारे ग़रीब खे तव्हां कंपटीशन ॾिनो उन स्टाइल वारो कॉपी कल्चर, जिथे सरकारी ऑफिसर्स वेही करे कॉपीज़ कराइनि ऐं नंबरनि जी बंदर बांड जेको आहे हिकिड़े रूम में थिए वेही करे, तव्हां टैलेंट खे छा अहिड़ी मजबूरी नथा अचनि ॾियो यार। तव्हांजा ॿार पढ़नि ऑक्सफोर्ड में, कैम्ब्रिज में, मूं ग़रीब जो ॿारु सरकारी स्कूल में नथो पढ़ी सघे, छो यार? हुनखे टीचर बि तव्हां मयारी नथा ॾियो, छो? अहिड़ी कहिड़ी ट्रबल आहे तव्हां सां, अहिड़ी कहिड़ी मुसीबत आहे? जीअं मैडम ॻाल्हि कई त मुंहिंजी सिंध जेका आहे, मैडम नूरुल शाह साहिबा TV ते वेही चयो, ऑन एयर वेही चयो त सिंधी माॻनि जो माण्हू कुदरतनि जेको आहे सच ॻाल्हाइण जी जेको आला से हुनखे सघ ॾिनी आहे। पोइ सच खे तव्हां कीअं लताड़े सघो था, सच खे कीअं लिकाए सघो था? बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पंहिंजा माण्हू आणणा पवंदा हर हाल में, या सुभाणे आणणा पवंदा। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। मैडम AG साहिब ॾाढी सुठी ॻाल्हि ॿोल कई। मां सम्झां थो त इन सभिनी शयुनि खे हिकु त मुज़ाहिमती शाइरी जे ज़रिए बि पाण वाइखो करे सघूं था त बाबा हीअ ज़ुल्म थिए थो, जबर थिए थो, पर तव्हां सम्झो था त मुज़ाहिमती शाइरीअ जो को ग्राउंड रियलिटी में बि असरु थिए थो, नौजवान पढ़नि था, या इन वसीले असां पैगामात ॾेई सघूं था? जी बिल्कुलु, मज़ाहिमती शाइरी जो वॾो इम्पैक्ट पए थो। मां त ईअं सम्झंदी आहियां त जेकॾहिं रुमानवी शाइरी खे ॾिसिजे या रूहानियत वारी शाइरी खे ॾिसिजे, उन जे बरक्स मज़ाहिमती शाइरी कहिड़े बि दौर जी हुजे न, उहा माण्हुनि ते असरु छॾींदी आहे। 1 यूनिट वारो दौरु जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त शेख अयाज़ जी जेकी शाइरी आहे, उन केतिरो माना माण्हुनि में हिकिड़ी तब्दीली आंदी, ज़हन चेंज कया। ऐं असां वटि अॼुकल्ह मज़ाहिमती शाइरी तमामु घटि थी रही आहे। उन जा ज़रूरु के कारण हूंदा। अॼुकल्ह जेको बि शाइर आहे नओं लिखे थो त सभ खां पहिरियां त रोमांस में इज़हार करे थो, उहो बि सुठी शइ आहे, उहा बि मतिलबु हिकिड़ी नाज़ुक के जज़्बनि जो हिकिड़ो इज़हार जो तरीक़ो आहे। पर मां सम्झां थी त मज़ाहिमती शाइरी खे वधीक प्रोमोट करण जी ज़रूरत आहे ऐं उनखे इज़हार जे उन में आणण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा, हाणे ॾिसो पुठियनि ज़माने में, पुठियनि तारीख़नि में पाण ॾिसूं त जॾहिं बि इनक़लाब पाण आणणु चाहींदा हुआसीं या ॾिसंदा हुआसीं त असांजे मुआशिरे में ज़ुल्म वधी वियो आहे, त पोइ मुज़ाहिमती शाइरी लिखंदा हुआ। एॾी त हू मक़बूल वेंदी हुई जो मुज़ाहिमती शाइर खे या त शाइर खे बंदि करण जी ज़रूरत पवंदी हुई, या त उन किताब ते बैन लॻाइण जी ज़रूरत पवंदी।
पर हिन वक़्तु बि सिचुएशन त साॻी आहे, मुआशिरे में कुदरत वधी वई आहे, ज़ुल्म जबर सितम वधी वियो आहे, माण्हुनि खे इलाज जे लाइ के सहूलियतूं मुयसरु कोन आहिनि, तालीम जे लाइ मुयसरु कोन आहिनि, ख़ानदानी जहिड़ा क़ौमियत जा जहिड़ा लॻा पिया आहिनि, पर उन जे बावजूद बि असीं इन मुज़ाहिमती शाइरीअ ॾांहुं लाड़ो नथा रखूं। इन जो उन भला में छा? असल में ॻाल्हि इहा आहे त शाइरी कहिड़ी बि हुजे, यानी पाबंद शाइरी जी मां ॻाल्हि करे रही आहियां, उन में कुझु न कुझु हर्डल्स हूंदियूं आहिनि। उन हवाले सां मूंखे जॾहिं मज़ाहिमती का शइ करणी हूंदी आहे या लिखणी हूंदी आहे शाइरी या मतिलबु इज़हार जो जेको बि तरीक़ो हूंदो आहे सन्फ़, त पोइ मां वरी कालम चूज़ कंदी आहियां। त ज़रूरी न आहे त शाइरी जी सूरत में असांखे त सन्फ़ त मतिलबु घणियूं आहिनि न अदब में, त असांखे मतिलबु जंहिं सन्फ़ में इज़हार जो जेको लाड़ो आसान लॻे ऐं वक़्तु सिर उहो बहितरु लॻे त उन तरफ़ लाड़ो कजे। ज़रूरी न आहे त गज़ल जी सूरत में हुजे या नज़्म जी पाबंद नज़्म जी सूरत में हुजे, त उहो त वरी उन लेखक ते शाइर ते मुनहसिर आहे त उहो मतिलबु कहिड़ो जेको आहे सो कहिड़ी सन्फ़ जो इंतिख़ाबु करे थो। बिल्कुलु त ठीकु। अहिड़ी का ॻाल्हि अहिड़ी थींदी आहे, थर जे हवाले सां कुझु लिखिणो हूंदो आहे या जंग जे हवाले सां अॼुकल्ह हालात ॾिसो था, त पोइ मां वरी कालम खे चूज़ करे वठंदी आहियां। अख़बारनि में लिखणु वधीक मुयसरु लॻंदो आहे। बिल्कुलु ठीकु। हाणे भला असांखे कहिड़ी शाइरी ॿुधाईंदियूं तव्हां, रूहानियत वारी या रोमानवी? जेका बसि तव्हां पहिरियां रूहानी ॿुधायो, रोमानवी तव्हांखे ॿुधायां हाल थी। ठीकु आहे, सही आहे न। रोमानवी शाइरी तव्हां ॿुधायो। ऐं मां हालात जेके आहिनि जंग जा आहिनि। हा, त पोइ मिड़ई रूह जी ग़िज़ा शाइरी ऐं मौसीक़ी हूअं बि रूह जी ग़िज़ा, ईअं न साईं एजी साहिब? साईं आहे, बिल्कुलु आहे। शाइरी बि ॿुधणु घुरिजे, मौसीक़ी बि। जी प्लीज़। जी। पल पल मरी जियूं था ॾाढा हसास आहियूं। वाह वाह। पल पल मरी जियूं था ॾाढा हसास आहियूं, वेझा वटा पीऊं था ॾाढा हसास आहियूं। वाह। कंहिंखे न कुझु चऊं था ॾाढा हसास आहियूं, कंहिंखे न कुझु चऊं था ॾाढा हसास आहियूं, पंहिंजे ई मुंहुं रोऊं था ॾाढा हसास आहियूं। वाह वाह। पुरखार पंध तांके पीढ़ूं लिकाए पंहिंजूं, पुरखार पंध तांके पीढ़ूं लिकाए पंहिंजूं, सहकी कंडा कढूं था ॾाढा हसास आहियूं। वाह। आईने आॾो बीहंदे, आईने आॾो बीहंदे उन खां पुछूं था अक्सर, आईने आॾो बीहंदे उन खां पुछूं था अक्सर, हाणे किथे ठहूं था ॾाढा हसास आहियूं। वाह वाह। ओजागर रात जा ही अजगर जियां ॾंगिन था, ओजागर रात जा ही अजगर जियां ॾंगिन था, तारनि सां ॾुख सलियूं था ॾाढा हसास आहियूं। वाह वाह। ऐं माज़ीअ जूं यादगिरियूं उकरियल रहनि थियूं दिलि ते, माज़ीअ जूं यादगिरियूं उकरियल रहनि थियूं दिलि ते, पोइते वरक वरियूं था ॾाढा हसास आहियूं। वाह। मूंखे ख़बर पवे थी, मूंखे ख़बर पवे थी मुंहिंजो पुछो था सभ खां, मूंखे ख़बर पवे थी मुंहिंजो पुछो था सभ खां, तंहिं ते बि पोइ तॻूं था ॾाढा हसास आहियूं। महिरबानी। हीणा थिया क़दम ही हर पेचरे तां हलंदे, हीणा थिया क़दम ही हर पेचरे तां हलंदे, किरंदे वरी उथूं था ॾाढा हसास आहियूं। वाह वाह। तुंहिंजूं जफ़ाऊं जाले उजड़ियल वफ़ाऊं खोटे, तुंहिंजूं जफ़ाऊं जाले उजड़ियल वफ़ाऊं खोटे, दिलि में क़बर अॼूं था ॾाढा हसास आहियूं। ग़मख़्वार जेको मोहसिन आहे कलम उन्हीअ सां, ग़मख़्वार जेको मोहसिन आहे कलम उन्हीअ सां गॾिजी गज़ल लिखूं था ॾाढा हसास आहियूं। नासूर घाव मुंहिंजा पीड़नि सां गॾु कुरनि था, नासूर घाव मुंहिंजा पीड़नि सां गॾु कुरनि था, तिन जा ज़ख़्म उघूं था ॾाढा हसास आहियूं। तुंहिंजा रकीब रस्ता, तुंहिंजा रकीब रस्ता ॼाणूं था पोइ बि तन ते, तुंहिंजा रकीब रस्ता ॼाणूं था पोइ बि तन ते, घुमंदा असां वतूं था ॾाढा हसास आहियूं। ऐं
हिकिड़ो यकीन कामिल, हिकिड़ो यकीन कामिल तवकल जी ताक़तुनि सां अल्लाह ते रखूं था ॾाढा हसास आहियूं। ऐं आख़िरी शेर आहे त जी मंज़िल जी मां मसीमा, मंज़िल जी मां मसीमा अक्सर पुछे थी रोई, मंज़िल जी मां मसीमा अक्सर पुछे थी रोई, राहुनि में छो रुलूं था ॾाढा हसास आहियूं। वाह पल पल मरी जियूं था ॾाढा हसास आहियूं, वाह, ॿिए जा वटा पीऊं था ॾाढा हसास आहियूं। वाह 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 वाह। हर सिंफ जी जेका अदायगी आहे, जी जी उनजो जेको लुत्फ़ आहे, उनजो जेको अहसासु आहे, उहो अलॻि आहे। सही। सो हर शाइरी जी अहमियत पंहिंजे नाज़िन पाणी ते वठंदसि। ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़िन। हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं एजी साहिबु, स्पोर्ट्स ते त जेतिरो बि ॻाल्हाइजे घटि आहे, पर मायूसी तॾहिं थींदी आहे त जॾहिं असां स्पोर्ट्स में तरक़ी करण बजाए वराए आऊं चवंदुसि त ज़वाल जी तरफ़ हूंदा आहियूं। असीं इंटरनेशनल गेम्स त कोन था खेॾूं, पर डिपार्टमेंटल स्पोर्ट्स बि ख़तमु कया विया आहिनि। इन जा सबबु कहिड़ा आहिनि, ऐं अगरि ही ख़तमु कया विया आहिनि त पोइ न्यू टैलेंट खे किथे जाइ मिली सघंदी त हू पंहिंजो टैलेंट्स ॾेखारे रोज़गार करे? छा चवणु चाहींदा? सर बिल्कुलु जी आहे। ऐं तव्हां ॾिसो न सर, त सिस्टम आणींदो आहे माण्हू मथे। हा, जीअं मां हाणे स्पोर्ट्स मिनिस्टर जी ॻाल्हि कई हा। त भई प्लेटफॉर्म ते उहो अमाउंट त पियो आहे, जी, बजट एलोकेट थिए थी ईयरली। हा, उहा बजट अगरि यूटिलाइज़ नथी थिए त नंबर 1 लॉस इहो। उन खां पोइ असां वटि अगरि तव्हां अचो त अदर देन जेको आहे असां वटि जेके डिपार्टमेंटल टीम हूंदियूं, उहे डिपार्टमेंट्स जेको आहे गवर्नमेंट खां टैक्स जी मद में उहो फ़ाइदो वठंदा हुआ त भई असां स्पोर्ट्स लवर आहियूं, स्पोर्ट्स प्लेयर या ग्राउंड्स वग़ैरह प्रमोट था कयूं उन्हनि खे, लिहाज़ा असांखे ग्राउंड रियलिटी ते टैक्स में छूट ॾिनी वञे, मिलंदी। हाणे उहा पौंग जेका आहे बेसिकली स्पोर्ट्स में जेको हूंदो आहे न, उहो ग़रीब फैमिलियुनि मां ईंदो आहे, वॾो मज़दूरी जो कमु आहे। उस मौसम, बसियुनि जा धिका, वॾी ॻाल्हि। सख़्तियूं। जी मैडम ॻाल्हि कई त टैलेंट खे मथे अचण जे लाइ असां वटि जेको आहे बेतहाशा इन्वेस्टमेंट आहे। टैलेंट खे मथे आणण जे लाइ जे थोरी इन्वेस्टमेंट कयो न असां हुन मां, असां वटि वरी पाकिस्तान में सुपरस्टार जावेद मीना जहिड़ा पैदा थी वेंदा, वसीम जहिड़ा पैदा थी वेंदा, वक़ार जहिड़ा, शोएब अख्तर जहिड़ा, यूनुस खान जहिड़ा वरी पैदा थी वेंदा। बिल्कुलु ईअं। पर हाणे असां इंटरनेशनल क्रिकेट में उन लेवल ते प्लेयर ई कोन था पैदा कयूं। अच्छा सर, इहो तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदमि। डीपी जेके आहिनि, डीपी डायरेक्टर फिज़िकल एजुकेशन, असांजे कॉलेज साइड ॾे, उहे जेकॾहिं मतिलबु अपॉइंट कयूं थी वञनि त पोइ स्पोर्ट में उन्हनि जी छा कारकर्दगी आहे? ऐं उहे एतिरो मतिलबु कॉलेज सतह ते मां ॾिठो आहे, मां 2 कॉलेजिस में रही आहियां, त एतिरो मौसर उहे कोन रहियूं आहिनि। इहो छा चकर आहे? मैडम ॾिसो न, का बि तव्हां वटि जीअं टीचर का अपॉइंट कयो था में, सही। अव्हां वटि स्पोर्ट्स जो टीचर त ऑटोमेटिकली हूंदो, ऑलरेडी हूंदो, तव्हां वटि अपॉइंटमेंट ई न आहे। आहे हुई, पर वरी हली थी वञनि, मतिलबु उहा ई त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। उन्हनि जो छो मतिलबु अहिड़ी कारकर्दगी? हिते फ्रॉड आहे। हा, हिते छा फॉल्ट आहे? इन फॉल्ट इहो आहे त भई अगरि स्पोर्ट्स टीचर वेहंदी त ज़ाहिर आहे अमाउंट बि घुरंदी, उहो उनखे इवेंट बि कराइणो आहे। जेके तव्हांजो यानी की एजुकेशन में तव्हां अगरि स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी में 3 पोर्शन कया न, 3 पोर्शन में तव्हांखे न चाहींदे बि हाफ टाइम त ॾियणो थो पए न। न, पर हो त कमीशन जे थ्रू थियूं अचनि। ओॾां थो चवां मां तव्हांजी ॻाल्हि आहे। अच्छा। उन टीचर खे कमु करण लाइ कुझु त, जीअं तव्हां वटि को इस्लाम जो टीचर आहे मिसाल जे तौर ते, उनखे ईयरली जेको आहे तव्हां को टारगेट ॾींदा हूंदो न, त भई हिन टारगेट में ही पेपर्स ख़तमु करिणो आहे। ईअं स्पोर्ट्स इवेंट तव्हांखे साल में 1 दफ़ो त ऑर्गेनाइज़ करिणो आहे न उन कॉलेज खे या यूनिवर्सिटी खे। स्पोर्ट वीक हूंदो आहे, ठीकु। उन स्पोर्ट्स वीक में टीचर ईंदी त कराईंदी न, हूंदी ई कान त स्पोर्ट्स वीक जा पैसा तव्हांखे खाईंदव। उहा इन्वेस्टमेंट जेका मूं पे ॻाल्हि कई, उहा लॻंदी त प्लेयर त नज़र ईंदी न। पीरियड बि हुअणु खपे प्रॉपर, हूंदो आहे ऑटोमेटिकली, हर स्कूल में आहे। न पीरियड जेको आहे इंगेज थियण जी वजह इहा आहे त उहो टीचर तव्हां हुतां कढी छॾी। अच्छा। उन टीचर जी सैलरी शायदि ईंदी हुजे, शायदि अव्हांखे बज़ाहिरी नज़र न ईंदो हुजे, पर जेको तालुका ऑफिसर आहे या डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहे या कंहिं मथे सेक्रेटरी लेवल जेको ऑफिसर आहे, ओपन कल्चर चैप्टर में, उते उहा टीचर अपॉइंट त हूंदी। अच्छा। स्कूल में नज़र नथी अचे, मतिलबु त फ्रॉड आहे। कॉलेजिस में असां हैरान थींदा आहियूं, ईंदियूं आहिनि वरी हली वेंदियूं आहिनि, सम्झ में न ईंदो आहे त वरी पीरियड छो थो फ्री वञे। कारण आहे जेको मां तव्हांखे ॿुधायो। असां वटि सच ॻाल्हाइण लाइ बि त दिलि गुर्दो खपे न। जीअं तव्हां ॻाल्हि कई त बि लॉबीज़ आहिनि। सही।
अगरि मां कंहिंजी बि लॉबी जो पार्ट थियणु चाहियां थो त मुंहिंजे लाइ छा आहे त मूंखे सॼो ॾींहुं साईं साईं करिणो आहे बसि। बाबा साईं त अहिड़ो आहे, साईं त कमाल आहे। अगरि तव्हां सच ॻाल्हाईंदा त जेके 4 साईं सां पहिरियों साईं साईं करण वारा आहिनि तव्हांखे स्पेस बि कोन ॾींदा उहे। इन स्पेस ते त फॾो आहे त भई जेको राइट आहे उनखे ॾियो यार, प्लीज़ ख़ुदा जी सणाई थिएव। अॼु सोशल मीडिया आहे, अॼु मीडिया चलो ठीकु आहे असांजी हिन मुल्क में खणी थोरो तकलीफ़ में अची वई आहे, सच कोन थी ॿुधाए सघे, पर जेके शोज़ आहिनि माण्हू कनि था, महिनत कनि था। सोशल मीडिया जी महिरबानी आहे जेको लॉबीज़ जे हिननि चकरनि में न आहे त उहो पंहिंजो टैलेंट शो करे सघे थो। सोशल पर मयार त न आहे न मैडम, ॾिसो न हिकिड़ो मयार आहे। असां वटि कॉमेडी तव्हां ॿुधायो त मयार जी थिए थी, भला सोशल मीडिया थिए थी न। सही सही फैमिली में कॉमेडी ॿुधण जहिड़ी आहे न, यानी कि कॉन्टेंट ई कोन्हे को। हिकिड़ो माण्हू अचे थो ठा 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 ठा, बिल्कुलु ॾिसण वारो उनखे थोरी देरि लाइ महसूसु थिए थो, पर फैमिली केॾांहुं वञे मुंहिंजी। सही त सही उन फैमिली लाइ त मूंखे मयारी जेको आहे तंज़ो मज़ाक़ खपे न, हा। अदब सां रिलेटेड त हुजे घटि में घटि। का इस्लाह उन तंज़ो मज़ा मां बि असां इस्लाह हासिल करे मयारी सघूं। कंटेंट कभी जी इन कमी करे आहे, बिल्कुलु कमी आहे, तमामु घटि मयारी कॉन्टेंट ठाहियो थो वञे, पर हिकिड़ी वरी ॿी बि ॻाल्हि अथव, कंज्यूम बि त नथो थिए। जेको मयारी कॉन्टेंट ठहे थो उनखे कंज्यूम करण वारा बि घटि आहिनि, उनखे वापराइण वारा बि घटि आहिनि, ॾिसण वारा घटि आहिनि। सो अच्छा, इन में मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदमि त ॾिसो जीअं असां वटि कल्चर हुयो हिन जो धाड़ियल कल्चर, ऐं उन ते ड्रामा घणा ठहंदा। अच्छा, उन्हनि खां पुछियो वेंदो त भई तव्हां मतिलबु असांजी सिंध जेको आहे अहिड़ी त न आहे जेकी तव्हां ज़ाहिर था कयो मतिलबु। अच्छा, उन्हनि जो इहो चवणु आहे मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स वारनि जो त ॾिसनि इहो त भई सॼी सिंध सिर्फ़ु ॻोठनि ताईं महदूद त न आहे न, शहरनि में बि माण्हू रहनि था, तव्हां उन्हनि जी बि अकासी कयो। शहरनि जा माण्हू जेके रहनि था उहे पुरअमन आहिनि ऐं अहिड़े पुरतशदद न आहिनि, त बसि हो चवंदा आहिनि त शहरनि जा माण्हू घटि था ॾिसनि, उहे ॻोठाणा घणो था ॾिसनि ऐं असांखे उतां व्यूज़ था मिलनि। हा, इहो माना बहरहाल अलाह पाक इन्हनि सभिनी खे हिदायत ॾेई सघे थो, असीं इहा दुआ करे सघूं था। मैडम, बीइंग अ कॉलमिस्ट, तव्हां छा चवणु चाहींदियूं त असां जॾहिं कॉलम लिखूं था त ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ मामलात जो ख़्याल बि करिणो पवे थो, ऐं हाणे त वरी अनफॉर्चुनेटली अख़बार जो बि टाइम ख़तमु थींदो थो वञे। बिल्कुलु। ऐं मां सम्झां थो त कॉलम लिखण बि हिकिड़ो नशो आहे, पर इहो नशो हाणे कीअं पूरो थिए जॾहिं अख़बारनि जो तादाद बि घटि थी। हा, ईअं आहे, ज़वाल पज़ीर आहे जेकी प्रिंट मीडिया जेकी आहे, ओवरऑल तव्हां ॾिसंदव सोशल मीडिया जो दौरु आहे, पर इहो आहे त असां जहिड़ा माण्हू असांजे मतिलबु असां जीअं हिकिड़ो किताबु हथ में खणी असांखे मज़ो ईंदो, तासीर ईंदी ऐं सुरूर ईंदो न, उहा शइ जेकी आहे सोशल मीडिया ते का शइ तहरीर पढ़ंदे कोन ईंदी। त कुझु माण्हू अहिड़ा अञा बि आहिनि जेके इन ई शइ खे कंटिन्यू कनि था, हालांकि कंदो ज़वाल पज़ीर कोन थींदी, पर इहो आहे त करंट मौज़ूअनि ते मां लिखंदी आहियां। कॾहिं बि का अहिड़ी शइ थिए थी जेका मतिलबु हिकदमि उनखे पढ़ी करे या ॾिसी करे सोशल मीडिया जे हवाले सां या टीवी ते या अख़बार में का अहिड़ी शइ ॿुधंदा आहियूं, को अहिड़ो वाक़ियो, त पोइ जेको आहे सो कलम हरकत में अची वेंदो आहे। अॼुकल्ह जंग जे हवाले सां तव्हां ख़बर आहे त कहिड़ा मामला थी रहिया आहिनि, उन्हनि ते बि लिखियो आहे। ऐं कंहिं औरत सां स्पेशली कंहिं छोकिरी सां ज़्यादतियूं थियनि थियूं मुख़्तलिफ़ हंधनि ते, त उते दिलि चवंदी आहे त उनखे कलम जे हाथ तहरीर में आणिजे। जी, हाणे रिसेंटली ॿ टे वाक़िया रोनुमा थिया, फेसबुक ते बि ॾिठोसीं, सोशल मीडिया ते तमामु घणी उन जे पुठियां इहा ॻाल्हि ॿोल बि थी, पर कॉलम लिखण सां अव्हांखे को रेस्पॉन्स मिलंदो आहे या इन जी ख़बर पइजी सघंदी आहे? मुंहिंजे ख़्याल में जेतिरो मां रखंदी आहियां सोशल मीडिया ते, त गज़ल खे या नज़्म खे या शाइरी खे जेतिरो रेस्पॉन्स मिले थो न, कॉलम खे नथो मिले, छो त उहा बज़ाहिर हिकिड़ी मज़मून जी सूरत में हूंदी आहे, बोरिंग ऐं तवील हूंदी आहे, त माण्हुनि वटि एतिरो टाइम न आहे। शाइरी भले तवील बि हुजे, स्पेशली पाबंद शाइरी, त उन्हनि माण्हुनि खे पढ़ंदे मज़ो थो अचे, त उहा वधीक इफेक्टिव आहे, पुरअसर आहे बनिस्बत कॉलम या मज़मूननि जे। बिल्कुलु, त इहा शइ हाणे मां सम्झां थो इहा जेका प्रिंट अख़बार आहे, प्रिंटेड पेपर आहे, इहो हाणे ई पेपर में बि अचे थो, मतिलबु
डिजिटली बि असां डिजिटली, वटि हा। शो थिए थी हा, पर मां जीअं तव्हांखे ॿुधायो न त उन में असां जहिड़नि माण्हुनि खे एतिरो मज़ो कोन थो अचे पढ़ण में। असां मतिलबु फिज़िकली जॾहिं अख़बार खे या कंहिं किताब खे खणी करे असां आराम सां पढ़ूं नथा त असांखे मूंखे सम्झ में कोन ईंदो आहे। मुख़्तसिर तहरीर त इट्स ओके, मगर जेकॾहिं ज़ख़ीम किताब आहिनि, वॾा किताब आहिनि, उहे मूंखे न सम्झ में ईंदा आहिनि। मोबाइल में इवन लैपटॉप में बि मूंखे न सम्झ में ईंदा आहिनि। हा बिल्कुलु ठीकु, ज़रूरी न आहे त नई जनरेशन खे न, उन्हनि खे त उन्हनि में ई सम्झ में अचनि था। बिल्कुलु ठीकु। अच्छा मैडम, अव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे पर उहो थोरो इम्पोर्टेंट आहे, मां चाहींदुसि त ब्रेक खां पोइ करियूं। इन खां अॻु में आउं चाहींदुसि, असां हिकिड़ी शिकायत ॿुधंदा आहियूं त सिंधी जेके दोस्त आहिनि असांजा, उहे पंहिंजनि ॿारनि खे कराचीअ में सिंधी पढ़ाइणु, ॻाल्हाइणु या सेखारणु चाहिनि नथा। हू चाहिनि था त उर्दू में ॻाल्हायूं, उर्दू में पढ़ायूं। इन बाबति तव्हांजो छा चवणु? तमामु हिकिड़ो मुंहिंजी दिलचस्पी वारो बि सुवालु आहे ऐं सुठो सुवालु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त इन में जेतिरो क़सूरु पेरेंट्स जो आहे, ओतिरो सरकारी सतह ते जेको आहे सो सरपरस्ती कंदड़ इदारनि जो बि आहे। हाणे असां एॾा सुठा स्कूल हुजनि सरकारी, त प्राइवेट तरफ़ पेरेंट्स वञनि ई न। हाणे प्राइवेट में इहो थो थिए त उते सिंधी सब्जेक्ट खे शामिलु नथो कयो वञे। ऐं सुठा सुठा इदारा मुंहिंजा पंहिंजा ॿार जेके आहिनि, अच्छा उन्हनि सां मां पेरेंट्स मीटिंग में वेंदी आहियां, बाक़ाइदा बहस मुबाहिसा थींदा आहिनि, वेड़ थींदी आहे त भई तव्हां सिंधी सब्जेक्ट खे शामिलु छो नथा कयो, असांजो ॿारु पढ़े ई नथो। जॾहिं उनजो न होमवर्क मिलंदो, न उहो इंट्रोड्यूस कंदा, त पोइ घर में ॻाल्हाए त अथो, पर पोइ ज़ाहिर आहे उहो मतिलबु न लिखी थो सघे, न पढ़ी थो सघे। ऐं अॻिते पोइ इन जो जेको फ्यूचर आहे सिंधी ॿोली जो, उहो थोरो ख़तरे में पइजी थो वञे। तोणी मां सिंधीअ जी उस्ताद आहियां, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजा ॿार ॻाल्हाइनि त अथा, पर लिखी पढ़ी नथा प्रॉपर सघनि, छो त सरकारी सतह ते एतिरी उनजी सरपरस्ती या पोइवारी नथी कई वञे, या बाउंड नथो कयो वञे प्राइवेट इदारनि खे त सिंधी सब्जेक्ट खे जेको आहे सो उहो लाज़मी तौरु शामिलु कनि। मां सरकारी कॉलेज में पढ़ाईंदी आहियां, उते बि सिंधी आहे, पर उहा एज़ अ ऑप्शनल आहे। ऑप्शनल जो इहो पोइ नुक़सानु आहे त पोइ छोकिरियूं जीअं त नंढपण में या 9th मैट्रिक में या मतिलबु 5 दर्जे में खयल न थियनि, पढ़ियनि नथियूं, त पोइ इंटर में नथियूं पढ़नि। ज़ाहिर आहे उन्हनि खे आसानु नथी लॻे। पोइ शुरू खां वठी जेकॾहिं लाज़मी तौरु उहो सब्जेक्ट, छो त असां सिंध में रहूं था, असांखे सिंध सां प्यार आहे, सिंधी असांखे पढ़णु खपे। इवन जेके उर्दू स्पीकिंग आहिनि उन्हनि खे बि पढ़णु खपे, रहनि असांजी सिंध में था। त इन शइ ते पोइ हाणे किथे रुकावटूं आहिनि, तव्हां पाण सम्झदार आहियो। उहा शइ जेकी आहे, असां बींग सिंधी उस्ताद जे असां चई सघूं था, ऐं मां मुख़्तलिफ़ फोरमनि ते चवंदी आई आहियां, पर उन जी जेकी आहे जहिड़े नमूने सरपरस्ती ऐं पोइवारी ऐं संभाल थियणु खपे, अफ़सोस सां चवणो थो पए नथी थिए। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी अहिड़ी साईं खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं एजी साहिबु, ॾिसो सिंध जा 3-4 वॾा शहर आहिनि, मिसाल जे तौरु कराची आहे, हैदराबाद आहे, सखर आहे, पर असीं हमेशह ॾिसूं था त इंटरनेशनल जॾहिं क्रिकेट मैच थिए थी त उहा सदाईं कराचीअ में थिए थी। इन जो मक़सदु आहे त तव्हां जंहिंखे बि क्रिकेट ॾिसणी आहे सिंध जे कंहिं बि ज़िले मां, उनखे सीड़ जी हिते कराची अचिणो पवंदो क्रिकेट मैच उन स्टेडियम में। तव्हां सम्झो था त ॿिया के बि शहर, के बि ज़िला कैपेबल कोन आहिनि जिते तव्हां इहा क्रिकेट मैच कराए सघो। छा चवणु चाहींदो? लम्हा फ़िक्री आहे न आहे? हा बिल्कुलु। यानी कि हिकिड़ो तव्हां स्पोर्ट्स लवर आहियो, हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त भई मां ग्राउंड वञी फैमिली सां गॾु, दोस्तनि सां गॾु इंजॉय कयां वञी। हर माण्हू जी ख़्वाहिश आहे। मुंहिंजे मुल्क जा ज़ाहिर आहे, मुंहिंजी शहरी टीम खेॾे थी, हुनखे मूंखे बकअप करिणो आहे, सपोर्ट करणी आहे। दुनिया में ईअं थींदो आहे। मुंहिंजी बि नेचर इहा आहे त भई मुंहिंजे शहर जी टीम आहे, मुंहिंजे सूबे जी टीम आहे, भई पंहिंजे प्लेयर्स खे ईअं सपोर्ट कयां ग्राउंड में वञी करे। पर उहो कराची में ई सिर्फ़ु छो, मतिलबु त सिर्फ़ु उहे सहूलियतूं कराची में आहिनि। मीन्स
5 स्टार होटलिंग पूरे सिंध में कान्हे का, सिर्फ़ु कराची में आहे। हा असांजी रड़ियूं नियाव से घोड़ा जिथे किथे गादी वारो शहर कराची, त असां अलाए छा करे छॾींदासीं, त अलाए छा थी वेंदो। कमु ॾिसूं त ज़ीरो आहे, हा फॾो हिते आहे न सॼो। हा भई तव्हां कराची खां पोइ हैदराबाद आहे, सखर आहे, नवाबशाह आहे, मीरपुर ख़ास आहे, लाड़काणो आहे। अच्छा, हैदराबाद में बि त स्टेडियम ठहिणी हुई। स्टेडियम में मैचिस थींदा हुआ, अरबाब नियाज़ स्टेडियम में मैच थींदा हुया, पर असां उन लेवल खे ई कोन ग्रो अप कयो न। सही। हितां टीमूं स्पेशली सीड़जी वेंदियूं हैदराबाद खेॾणु, वरी वापसि अची करे स्टे कराची में कंदियूं। अच्छा। अॼु बि पूरे सिंध में सवाइ कराची जे 5 स्टार होटल ई कोन्हनि के। भई इंटरनेशनल प्लेयर खे तव्हांखे अगरि रिहाइश ॾियणी आहे त हुनखे 5 स्टार होटल हर हाल में ॾियणो आहे। इहो ICC जा रूल्स आहिनि। अगरि तव्हां वटि को इंटरनेशनल माण्हू ईंदो त तव्हां हुनखे 3 स्टार 4 स्टार होटल में किराए था सघो। उन्हनि खे फैसिलिटेट कयो वेंदो त उहो ईंदा। रूल्स आहिनि, तव्हांखे फॉलो करणा। बिल्कुलु। इहा ई वजह आहे जो असां दावेदार आहियूं कराची जा, त भई तव्हां बाक़ी सिंध में बि सहूलियतूं ॾियो न, ताकी हितां जो माण्हू होॾे मूव थिए, हेॾां वारो हेॾे थिए, सही। ताकी सभु रहल पहल गॾिजी करे, जीअं पूरो पाकिस्तान आहे। हिन दफ़े बि PSL जा सभु मैचिस वधि में वधि जेका पंजाब में आहिनि। भई जहिड़ो सिक्योरिटी प्लान पंजाब लाइ, सो ई सिंध लाइ, सो KPK लाइ, सो बलूचिस्तान जे लाइ। अची अची सिक्योरिटी प्लान मूं कराची लाइ ॾुखियो थो पए सदाईं। या मुंहिंजे सिंध में उहा इन्वेस्टमेंट छो थी थिए, अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे? त नज़र अचे थो त भई अगरि ही चरिया जागी पिया त सवाल कंदा, हिन जूं शयूं हिनखे ॾियणी पवंदियूं। बिलाख़िर ही प्लेस पैदा थींदा, इंटरनेशनल माण्हू पैदा थींदा, त एजुकेशन ते ॻाल्हाईंदा, एजुकेशन खे हथी वठाईंदा। अगरि तव्हां अचो, मुंहिंजो स्पोर्ट्स मिनिस्टर आहे, मुंहिंजो एजुकेशन मिनिस्टर आहे, थर्ड आहे उन सां गॾु हेल्थ डिपार्टमेंट। इहे 3 डिपार्टमेंट जी बजट पूरे सिंध जी सभ खां वधीक आहे। सही। उहो 3 डिपार्टमेंट वर्क ऑन प्रोग्रेस ॾिसो त सिर्फ़ु इहो आहे त भई असां हीउ इदारो खोले छॾियो, हीउ इदारो खोले छॾियो, हीउ इदारो खोले छॾियो। इहा बीमारी पैदा थिए किथां थी, उनजी पाड़ छा आहे? मूं ग़लति का शइ वाहिपो करे छॾियो हुनजो, त उनजो साइड इफेक्ट ईंदो ई ईंदो। अगरि मां ग्राउंड वेंदुमि त जेका बि शइ खाधी आहे तो हज़म थी वेंदी, ख़तमु थी वेंदी, बीमारी मुर्गो थींदी ई कान। सर भला औरतुनि जे हवाले सां केतिरो तव्हां कयो आहे कमु? और मैडम ॾिसो न, मुंहिंजी औरत जेका आहे, जेका मुंहिंजी धरती छा ओवरऑल पूरे पाकिस्तान जी सवाइ पंजाब जी स्पोर्ट में आहिनि असांजी नियाणियूं, पर उन वीचारी खे इंटरनेशनल स्पोर्ट्स जी ख़बर ई न आहे। सही। हा रूट्स जी वीचारी खे ख़बर न आहिनि। टैलेंट मौजूद आहे, नो डाउट। इंसान बाय नेचर टैलेंटेड आहे। हिकिड़ो शाइर कमाल चयो आहे, इंडियन शाइर आहे, मां थोरी तव्हांजी मौजूदगी में वो फ़ाइदो थो वठणु चाहियां, त उहो चए थो, था भी मैं हूँ भी मैं, मुझे इंसान ही रहने दे, मैं मस्जूद मलाइक हूँ बे, ओ मुझे इंसान रहने दे। यानी कि मुंहिंजो हक़ आहे इंसान थी रहणु, उहो त रहण ॾियो गॾु वॾु मूंखे। उहे जियापे जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहो केरु ॾींदो? मूंखे ममलिकत ख़ुदा दादे पाकिस्तान ॾींदो। मुंहिंजी रियासत ते मुंहिंजियूं ज़िमेदारियूं आहिनि। पर हिते ॻाल्हि घुमी फिरी वियो आहे त बाबा ही सिस्टम जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाए। अरे बाबा सिस्टम में तव्हांखे जाॻायूं पिया, ख़ुदा जा बंदा तव्हांखे चओ पिया, इहे शयूं दुनिया में मिलनि थियूं, जंगी हालात लॻा पिया आहिनि। मुंहिंजो को बि सिंधी आहिनि करे ॿुधाए जेको अॼु ईरान जे इशू ते, अमेरिका इसराइल जे इशू ते वेही थो ॻाल्हाए। सही। नॉमिनेशन ई कान्हे का। बिल्कुलु सही। एॾा वॾा वॾा लेखक, एॾा वॾा वॾा शाइर, एॾा वॾा ज़हीन माण्हू पिया आहिनि, प्लेटफॉर्म कोन्हे को। नेशनल मीडिया ते हिकिड़ो बि मुंहिंजे सिंध जो को ॾाहो सिंधी ॿुधायो, दानेश्वर, जेको वेठो हुजे ॻाल्हाए, भले उर्दू में ॻाल्हाए, मुंहिंजी चलो जी क़ौमी ॿोली आहे, हालात जे तहत मूंखे हुनखे कंप्रोमाइज़ करिणो थो पए। इंटरनेशनली इंग्लिश आहे, किथे त भला अचे मुंहिंजे सिंध जो माण्हू? अहिड़ी कहिड़ी मुसीबत पइजी आहे जो काल पइजी वियो आहे मूं वटि, त मुंहिंजो माण्हू किथे नज़र ई कोन थो अचे। मतिलबु त पत्थर दौर में इहे साईं लम्हात फ़िक्रिया आहिनि, ऐं इन्हनि ते असांखे गॾिजी सोचणो पवंदो, हर हाल में मुश्तरका तौर ते इन ॻाल्हि खे वाक़ई पंहिंजे गौर में रखिणो पवंदो। अच्छा मैडम, आउं अव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुसि त इहा ॻाल्हि हमेशह सोशल मीडिया ते बि असीं ॿुधंदा बि आहियूं, ऐं हर माण्हू जो फ़र्ज़ु आहे त निसाब जी तब्दीली सालो साल गुज़री था वञनि, नथी थिए। हू कीअं साबू ॾिने हार पाता, इहे माना उहो अञा ताईं हले थो पियो। इहो छा सिलसिलो आहे, छा चवणु चाहींदी बीइंग अ सिंधी टीचर? जी सर, ॻाल्हि इहा आहे त उन में घणनि तब्दीलियुनि जी ज़रूरत आहे। असांजो मुद्दे ख़ारिज हिकिड़ो निसाब आहे, ऐं जंहिंखे इलाही तब्दीली जी ज़रूरत आहे।
असां वटि किथे किथे तब्दील थिए बि अथो। अच्छा, तब्दील थिए थो, उनखां पोइ अधु साल गुज़री थो वञे, उहो किताब मार्केट में नथा अचनि। ही कारकर्दगी आहे। हा तब्दील त थी वियो न, उन जी गाइडलाइन को गाइडियूं थियूं अचनि या उन जो मतिलबु उहो अचे कोन थो, सम्झ में कोन ईंदो आहे त इहा। अच्छा, अधु साल ताईं असांखे कॾहिं कॾहिं कंहिं साल इहो बि ॾिठो आहे, असांखां मुशाहिदो आहे, पंहिंजो तजुर्बो आहे, त उहे किताब दस्तियाबु न हूंदा आहिनि। त अधु साल त गुज़री वियो, हाणे छा असां पढ़ाईंदासीं? त इन्हनि शयुनि खे जेको आहे सरकारी सतह ते इलाही जेको आहे सो ट्रांसफॉर्म करण जी ज़रूरत आहे। पर उन में हाणे असां त ज़ाहिर आहे बीइंग उस्ताद असां सजेशन ॾेई सघूं था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ग़लतियूं बि ॾाढियूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं को कोर्स इतफ़ाक़ सां तब्दील थिए थो न, त उन में जीअं हाणे सिंधी जो हिकिड़ो मतिलबु कोर्स आहे, उन में इंटर जी ॻाल्हि कयां थी, उन में एतिरो ख़बर न आहे। हाणे ज़ाहिर आहे सिंधी जा माहिर हूंदा, यूनिवर्सिटियुनि जा माहिर हूंदा, हाणे असां त उन्हनि लाइ कुझु नथा चई सघूं। उन्हनि एतिरो हैवी ऐं ज़ख़ीम सिलेबस तयारु कयो आहे, जेको मां ॿटनि सां ॻाल्हायो त उन्हनि जो बि इहो ख़्यालु आहे त इहो हिकु साल में नथो कंप्लीट कराए सघिजे। माना 50-50 बेत, 50-50 माना गज़ल या शाइरी जा जेके हाणे उहे छो ऐं एॾा छो ॾिना विया आहिनि? मतिलबु चवण जो त जिन खे बि विहारनि था उहे या त वॾी लेवल जा आहिनि या मतिलबु अहिड़ा माण्हू आहिनि जेके हालांकि पाण त ज़रूरु तजुर्बेकार उस्ताद रहिया हूंदा, पर उन्हनि खे अॼुकल्ह जे हिकिड़े नई टेक्नोलॉजी या नई जनरेशन जे हिसाब सां उहा शइ सिलेक्ट ख़बर न आहे कीअं कई वई आहे, जो उहा शइ माना मुमकिन ई न आहे त हिकु साल में उहो एॾो ज़ख़ीम जेको आहे मवाद पढ़ाए सघिजे। त पोइ असां बि मजबूर थी कुझु शयूं छॾे था ॾियूं ऐं कुझु कीअं था कयूं। त जॾहिं मतिलबु निसाब तरतीब ॾिनो वञे त अहिड़नि लाइक़ु माण्हुनि खे ज़रूरु मद्देनज़र रखियो वञे। जॾहिं सभु सीनियर ज़ाहिर आहे ॾाहा हूंदा, सभु लाइक़ु हूंदा, पर सभु जेकॾहिं सीनियर रखिया वेंदा त उन्हनि खे इलाही अरसो थी चुको आहे उन्हनि खे पढ़ाए। हिकु अधु नई जनरेशन जो उस्ताद बि उते उन्हनि सां गॾु रखियो वञे। मुंहिंजी इहा सजेशन आहे। त उन सां इहो थींदो त नए दौर सां माना उस्ताद मुताबिक़त रखी करे कोर्स जो जेको आहे इंतिख़ाबु कराए सघंदो, उन्हनि खे सजेशन ॾेई सघंदो। त मां सम्झां थी काफ़ी शयूं तब्दील करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा, इन में हिकिड़ी वरी ॿी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं बि निसाब अचे थो त उन में ग़लतियूं तमामु घणियूं आहिनि। जी जी हाणे रिसेंटली हिकिड़ो ॿिएं दर्जे जो हिकिड़ो किताबु आयो आहे, उन में ॿाहिरां जेको लोगो लॻल आहे गवर्नमेंट जो ऐं ॿियो आहे, उन जी स्पेलिंग में ग़लती आहे। मतिलबु त हाणे तव्हां लोगो में ई उन कवर जे सही आहे, मथां त मामूली शइ आहे। असां त अहिड़ा बि सबक़ पढ़ाया आहिनि जेके जीअरा आहिनि, ज़िंदा जावेद आहिनि, उन्हनि खे लिखियो वेंदो आहे त मरहूम। अल्लाहु अकबर। त इहा प्रूफ रीडिंग जी केॾी वॾी ग़लती आहे। प्रूफ रीडिंग जी ग़लतियूं हूंदियूं आहिनि। इहे तमामु घणियूं ग़लतियूं आहिनि। इन सभिनी शयुनि खे मतिलबु असांखे गौर में गौर में रखण जी ज़रूरत आहे, तब्दील थियण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं एजी साहिबु, अव्हीं स्पोर्ट्स जर्नलिज़म में बि तमामु घणो अहम किरदारु अदा करियो था, पर मां सम्झां थो छाकाणि त पाण स्क्रीन पर्सनैलिटी हूंदे असांजी ज़िमेदारी आहे त मुल्क में छा वहे वापरे पियो उन ते बि नज़र रखणु ज़रूरी आहे। ईरान ऐं इसराइल अमेरिका जे विच में तमामु घणी जंग छिड़ी चुकी आहे। इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदो ऐं इन जंग जा मुल्की न पर दुनियावी लेवल ते कहिड़ा असरात पवंदा? प्लीज़ सर, नो डाउट त हिन महिल पूरी वर्ल्ड जेका आहे ॾाढी मुश्किल सूरत हाल सां पई मुंहुं ॾिए। जेके सूरत हाल ॾिसूं पिया था, जेको मुंहिंजो पंहिंजो ज़ाती जेको आहे हिते आहे थोरो निगाह, त असां वारो मुल्क जेको आहे इहो त शुक्र आहे जो वक़्तु सर के इक़दामात थियल हुया, न त जेका अटैम्प्ट इंडिया कई असांजे मथां, शुरूआति असां खां थी आहे बेसिकली।
बिल्कुलु पर असां उनखे ज़बरदस्त जेको आहे रिटेलिएट कयो जो असां उन धुबण मां निकिरी वियासीं, इहा तरफ़ां महिरबानी चइजे। हा पर मौजूदा सिनेरियो में जेको ईरान जेको आहे जंहिं जॻह ते बीठो आहे त एज़ ए मुस्लिम कंट्रीज़ एज़ ए ह्यूमन राइट, जेका थोरी देरि मूं पहिरीं ॻाल्हि कई त भई ईरान जा जेके राइट्स आहिनि उनखे ॾियण में कहिड़ी तकलीफ़ आहे। इसराइल हिकिड़ो यहूदी मुल्क आहे पूरी वर्ल्ड में, उहो पूरी वर्ल्ड जे मुस्लिम्स खे या ॿियनि सभिनी खे किथां न किथां टारगेट कई बीठो आहे। फ़लस्तीन अॼु ताईं ट्रबल में आहे, मथां ईरान मुसलसल ट्रबल में आहे। तव्हां उनखे सिर्फ़ु इन जॻह ते खणी अचो त भई उनजा राइट्स त उनखे ॾियो, हुनजी माण्हुनि कहिड़ो ॾोह कयो। अगरि उते तव्हांखे रिजीम चेंज करणी हुई, न करे सघिया आहियो, तव्हांजो फेलियर थी वियो आहे, तव्हां मञो ऑन कयो। ईअं ई सेम टाइम अगरि अमेरिका जेको आहे ग़लती पंहिंजी तस्लीम करे ऐं वॉलंटियरली पोइ ते हटे थो त कुझु शयूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि दुनिया में जो वक़्ती तौर ते मुल्कनि खे पोइ ते बि खणी वेंदियूं आहिनि। हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो थी वियो आहे तव्हां खां, तव्हां उनखे ॾाढे ज़रिए अगरि तव्हां मञाईंदो त उनजो अञा रिज़ल्ट ख़तरनाक ईंदो। तव्हां ॾिसो न तेल किथे वञी पहुतो आहे। अगरि ख़ुदा न ख़ास्ता ही 2-4 हफ़्ता अञा ई जंग रही त माण्हुनि जे जेके खाइण पीअण जूं शयूं से जेका डिस्टर्ब थी वेंदियूं। हीअ त गॉड गिफ्टेडली असांजो सीज़न जेको आहे कणकुनि जो स्टार्ट थी वियो आहे, पूरी वर्ल्ड में त कोन्ह थियो आहे न। थी सघे थो त खाधे पीते जे हवाले सां असां वटि कुझु स्टॉक थी वञे, पर बाक़ी दुनिया में ॾुकार पैदा थी वेंदो। जिन जा करंसी रेट इंतिहाई हाई आहिनि, टैक्सिस रेट इलाही हाई आहिनि, उहे मुल्क जेको आहे बिला आख़िर हेठि तरफ़ वञणु शुरू थी वेंदा। पोइ इंसानी जेको आहे न अलमियो जेको आहे नमूदार थींदो बिला आख़िर। पोइ सॼी दुनिया ने वकड़ में अची वञे। चवंदा आहिनि बुख आहे न जेका, उहा इंसान खे सभु कमु कराईंदी आहे। सर जीअं असां वटि लॉकडाउन जी जेका सूरत हाल थियण पई वञे त मतिलबु त असांखे को इंटरनेशनल थ्रेट आहे। कोरोना जा असरात अञा ताईं भोगे रहिया आहियूं असां, आहे ऑलरेडी। पर जेको जंगी हालात में लॉकडाउन लॻंदो मतिलबु त असांजे मथां वर्किंग हले पई थी जी। असांजी गवर्नमेंट जेको आहे उनखे तोरींदे तकींदे जेको आहे माण्हुनि खे सेफ साइड ॾे वेठी थी। बिल्कुलु ईअं शहबाज शरीफ़ साहिब राति जी हा ओपनली साईं स्टेटमेंट ॾेई छॾी प्राइम मिनिस्टर साहिब। तव्हांजे मिनिस्टर जेको आहे ऑलरेडी सिंध जे मिनिस्टर जेको आहे 2 ॾींहं 3 ॾींहं में नासिर शाह साहिबु जेको आहे वजाए चुको आहे। इन सॼी शइ खे ॾिसंदे अगरि इहा जंग नथी रुके कंहिं बि रूट सां कंहिं बि तरीक़े सां ईरान खे उन्हनि खे रिलैक्स ॾियणो पवंदो। ईरान खे कंहिं बि तरीक़े सां छो जो हुन लॉस करे छॾियो आहे। तव्हां क़यादत जेका आहे हादसाई तौर ते मरंदी आहे, तकलीफ़ घटि थींदी आहे। त टारगेट करे हुननि जी मेन स्ट्रीम जी क़यादत तव्हां ब्लास्ट करे छॾी आहे। हुननि जा रिज़र्वायर्स जेके आहिनि तव्हां ब्लास्ट करे छॾिया आहिनि। उते इंसानी अलमियो जनम वठी चुको आहे। हाणे डिमांड था कनि तव्हां असांखे जेको आहे सर्वाइवल ॾियो। ऐं इहो आर बिनाए हरमुज़ जेको आहे अगरि इहो सुभाणे नथो खुले, ॿियो अगरि ट्रबल थिए थी त शयूं अञा महांगियूं थी वेंदियूं, रूट चेंज थी वेंदा। जीअणो त आहे पर थींदो छा, जेके हिन धरतीअ ते जेको आहे सुपर पावर सड़ाईंदड़ आहिनि उहे हाणे लॻे थो त कुझु ग़ुलाम गर्दिश में अचण वारा नज़र अचे पियो वञे। जेके इंटरनेशनल मीडिया ॿुधाए वेठी थी उन्हनि खे ॾिसी करे वज़ीर आज़म साहिबु जेको ख़िताबु कयो उन हवाले सां बि ॿ लफ़्ज़ मां ज़रूरु चवंदमि त किफ़ायत शुआरी जो सबक़ु ॾियनि पिया। पर ॾिसो उन्हनि जे प्रोटोकॉल में 35-40 गाॾियूं हुयूं। अवाम कीअं असरु वठंदो? अवाम ईअं असरु वठंदो, तव्हांजो पंहिंजो अमल बि त। मैडम ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झणी पवंदी। अफ़गान वार तव्हांजी हले पई थी जी। असांजी स्टेटमेंट कंटिन्यू अचे पई थी आम जेका दोस्तनि जी बि टीवी ते त भई उते जंग आहे, असांजे मुल्क में न आहे, पेट्रोल महांगो थी वियो, फलाणो थी वियो, सभु थी वियो, नो डाउट। अफ़गान वार ईरान खां पहिरियों स्टार्ट थी वई आहे असांजी। जी जी बिल्कुलु। ज़ाहिर आहे जेको इम्यूनेशन लॻे पियो थो या जेको फ्यूल जेको असां उते जेको एग्ज़ाम कयूं पिया था उहा त मुंहिंजी कंट्री जी लॻे पई थी न। यानी कि असां हालात जंग मां निकिता ई न आहियूं। असांजो ख़र्चो थिए पियो थो। उन पासे माण्हुनि खे ॿुधाइण मूं ते फ़र्ज़ु थी थो वञे हिते हिन प्लेटफॉर्म ते अची करे त बाबा जंग ख़तमु कान थी आहे, असां हालत जंग में आहियूं कंटिन्यू, नो डाउट। प्राइम मिनिस्टर जेको आहे उन मुल्क जो आहे जंहिं मुल्क जे चारो तरफ़ जेको आहे माण्हू हथियार खणी बीठा आहिनि थिया। ख़ुदा न ख़ास्ता जीअं तव्हां पहिरियों ॾिठो कि प्राइम मिनिस्टर खे खणी हलाया विया अमेरिकन्स, उन वटि इहे सभु शयूं न हुयूं, हू खणी हाईजेक करे विया। ईरान ताईं साम्हूं आहे। ख़ुदा न ख़ास्ता इन दौरान अगरि वज़ीर आज़म खे तव्हां पंहिंजी सिक्योरिटी फुल प्रूफ में नथा खणी वञो ऐं वज़ीर आज़म तव्हांजो किथे हादसे जो शिकार थिए थो त पोइ असीं छा कंदासीं? हालात जे करे मजबूरी आहे। मां सम्झां थो मां सम्झां थो जीअं सीमा साहिबा जी बि ॻाल्हि सही आहे। किफ़ायत शुआरी बि हिन वक़्तु असांजे मथां ज़रूरी आहे, लाज़िम मलज़ूम आहे। ऐं हूअं बि असीं जीअं आम मिसाल वठंदा आहियूं न साईं,
असीं उहे अमल कंदा आहियूं जेके असांजे पसगिरदाईअ में थी रहिया आहिनि ऐं हूअं बि जॾहिं चवंदा आहिनि त बाबा तव्हां घर खे सुधारणु चाहियो था त पहिरियां पाण त सुधरो नो डाउट ख़ासि ॻाल्हि कंदा आहियूं बाबा घर वारनि खे नमाज़ पढ़ाइणु चाहियो था त पहिरियां पाण त नमाज़ मोबाइल चओ था ॿार इस्तेमालु न कनि पहिरियां तव्हां त बंदि थियो उहा शइ बि सो इहे शयूं बे ज़रूरी आहिनि बहरहाल मैडम तव्हां बीइंग अ फीमेल ऐं तव्हां पाण एजुकेशनिस्ट आहियो विमेन एम्पावरमेंट बि असांजे मुल्क जे लाइ तमामु घणो लाज़िम मलज़ूम थी वई आहे छाकाणि त असांखे ऐं न सिर्फ़ु जेंट्स पर फीमेल्स बि ज़रूरी आहिनि तव्हां छा सम्झो थियूं त हिन वक़्तु छोकिरियुनि जे अंदरि पेरेंट्स जे अंदरि के ख़यालात उभरनि था फ्यूचर प्लेन्स आहिनि त हू पंहिंजनि नियाणियुनि खे एम्पावर कनि तालीम ॾांहुं रुझान वधाइनि नौकिरियुनि ॾांहुं रुझान वधाइनि पंहिंजो ॿार पाण खणनि पंहिंजनि ॿारनि खे पढ़ाइनि छा सभ खां पहिरियां त शऊर जेको आहे उहो तालीम मां ईंदो आहे सभ खां पहिरियां पेरेंट्स खे घुरिजे त तालीम पंहिंजे नियाणियुनि खे ॾियाराइनि ऐं उन खां पोइ बीइंग अ हस्बैंड हुजे बीइंग अ फादर हुजे या जेको आहे सो पुटु हुजे या कहिड़े बि सतह ते मर्द आहे उनखे थोरो पंहिंजी धीअरुनि खे पंहिंजी ज़ालुनि खे या पंहिंजी जेको आहे सो भेनरुनि खे हिमथाइण जी ज़रूरत आहे उन्हनि खे ख़ुदि मुख़्तियारी तरफ़ आणण लाइ के इक़दामात खणणु खपनि जेकॾहिं औरत ख़ुदि मुख़्तियार न थींदी यानी मां हर हवाले सां थी चवां मुआशी हवाले सां बि या नफ़सियाती हवाले सां बि या तालीमी हवाले सां बि ख़ुदि मुख़्तियारी तरफ़ जेकॾहिं पंहिंजी औरत खे न आणींदो घर जी औरत खे त औरत मुकमल तौर ते मतिलबु उहा फ़ैसिला न वठी सघंदी त मां सम्झां थी त सभ खां पहिरियां त तालीम तरफ़ पंहिंजी घर जी औरतुनि खे आणनि उनखां पोइ उन्हनि खे फ़ैसिला साज़ी जे तरफ़ उन्हनि खे छॾनि उन्हनि ते यकीन रखनि ऐं उन्हनि खे फ़ैसिला करण में उन्हनि खे मतिलबु सपोर्ट कनि ऐं उन्हनि जे मां सम्झां थी की जंहिं बि पंहिंजी औरत घर जी औरत ते यकीन रखी करे उनखे अॻिते वधण में सपोर्ट कयो आहे त उन औरत कॾहिं बि पंहिंजे मर्द खे मायूस कोन कयो हूंदो जी बिल्कुलु ठीकु साईं एजी साहिब अव्हांजी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजे प्रोग्राम में असांजे प्रोग्राम में क़दम खणी आया मैडम अव्हांजी बि वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी तव्हां यादि कयो भलीकार इनशाला असां हाणे तव्हांखे यादि कंदा रहंदासीं आवाज़ टीवी जी महिरबानी ज़रूरु इनशाला वेंदे वेंदे को शॉर्ट पैगाम ॾियणु चाहींदो प्लीज़ बसि सर पंहिंजे माण्हू सां सचा थियो वाह साईं वाह हर लेवल ते हर सतह ते जीअं मैडम ॻाल्हि कई मुंहिंजी 3 बेबीज़ आहिनि माशाल्लाह 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 पोइ अलाह साईं पुट औलाद कान्हे आहे और शुक्र अल्हम्दुलिल्लाह त मां पंहिंजी बेबी सां ख़ुशि आहियां माशाल्लाह मैडम ॻाल्हि कई मां पंहिंजी बेबीज़ खे एम्पावर कयो आहे पाकिस्तान जे बेस्ट एजुकेशनल सिस्टम में उनखे पढ़ाईंदो आहियां ज़बरदस्त बेस्ट वेरी बेस्ट ज़बरदस्त टॉप लेवल दैट्स वेरी गुड माशाल्लाह इन सॼे प्रोसेस में इहो ई अगरि सरकारी सतह ते जेका एजुकेशन आहे न उनखे करिकुलम ॾियो वाह वाह उन्हनि खे आसानियूं ॾियो त न्याणी तव्हांखे ॾिसो त किथे थी पहुचाए वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त जी मैडम छा चवणु चाहींदा मां थोरी शिया सुन्नी जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदमि त असांखे जंग जे लिहाज़ सां जेकॾहिं कंहिंखे बि सपोर्ट करिणो आहे त हक़ जे रस्ते ते वेंदड़ जेको आहे माण्हू आहे उनखे सपोर्ट करणु खपे बजाए जो असां मतिलबु हिकिड़ा जेको या तफ़रीक़ रखूं या शिया सुन्नी जे इन तनाज़ुर में असां मतिलबु पाण में विढ़ी पऊं ऐं जेको आहे सो मुस्लमान खे मुस्लमान मुल्कनि पर मां सम्झां थी त इन हवाले खां बि बहितर इहो आहे त जेको हक़ जे रस्ते ते आहे असांखे उनखे सपोर्ट करणु खपे ऐं पोइ इहे तफ़रीक़ जेको आहे सो पंहिंजो पाण ई ख़तमु थी वेंदी बिल्कुलु बिल्कुलु ठीकु नाज़रीन आउं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो इनशाला वरी मिलंदासीं साॻी मंच ते साॻी टाइम ते नवनि महिमाननि सां गॾु इन उमेद सां त जिते हूंदो पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त अल्लाह ने के बाद